सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सखर बैराज के गेटन की मरम्मती कम के हवाले से आपाशी खाते लाइ 502 मिलियन रुपयनि की मंजूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर की सदारत हेठ आपाशी खाते बाबत इजलास कंहिं भी वॾे नुक़सान का बचण लाइ गेट नंबर 44 और 47 के फौरी मुरम्मत की ज़रूरत है। सखर बैराज के खाबे और साॼे पासे वहंदड़ कैनालन के पानी की मुंतकली मुतासिर थी। सखर बैराज के गेट नंबर 44 और 47 की फौरी बहाली बाद सूरत हाल पंहिंजे मामूल ते अची वेंदी। सखर बैराज का वहंदड़ वाहन के पानी की सप्लाई भी बहाल कई वेंदी। आपाशी खाते के वॾे वज़ीर के ब्रीफिंग। वॾे वज़ीर आपाशी खाते लाइ 502 मिलियन रुपयनि की मंजूरी ॾींदे चयो आहे त ही रक़म गेट की मुरम्मत तब्दीली और ॿियनि ज़रूरी कदमनि के हवाले से जारी कई वेंदी। बोर्ड की सूरत हाल के मुंहुं ॾियण लाइ समूरनि ज़रूरी कदमनि के जल्द खां जल्द मुकम्मल कयो वञे। रावलपिंडी वेझो मुसाफ़िर बस कल्टी 29 ॼणा फौत, एक ज़ख़्मी। हवेली कहोटा खां रावलपिंडी वेंदड़ बस तेज़ रफ़्तारी सबब खाई में किरी पई। जाबलू इलाइक़ो हुजण सबब पुलिस ऐं रज़ाकारनि खे हादसे वारी हंधि पहुचण में ॾुखियायूं पेश आयूं। ईरान खां ईंदड़ ज़ाइरीन जी बस बलोचिस्तान जे इलाइक़े लसबेला में मकरान कोस्टल हाईवे ते हादसे जो शिकार। 12 ॼणा फौत, 30 खां वधीक ज़ख़्मी। पुलिस मूजिब ईरान खां ईंदड़ बस ज़ाइरीन खे खणी पंजाब वञी रही हुई त हादसे जो शिकार थी वई। फौतियुनि जे लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे वेझे अस्पताल ॾांहुं मुंतक़िल कया वियो। फौतियुनि जो तालुक़ु लाहौर ऐं गुजरावाला सां ॿुधायो पियो वञे। चौमासे की बरसातुनि जो ताक़तवर सिस्टम अॼु मुल्क में दाख़िल थियण जो इम्कान। तेज़ बरसातुनि की अॻकथी। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु ऐं सुभाणे बरसात की अॻकथी। शहर में रेन एमरजेंसी लागू, लाॻापियल इदारा हाई अलर्ट। मेयर कराची मुर्तज़ा वहाब म्यूनसिपल सर्विसेज के अमले जूं मोकलूं रद्द करे छॾियूं। मौसमियात खाते मूजिब ताक़तवर चौमासे जूं हवाऊं मुल्क के ॾाखिणे हिस्से में दाख़िल थींदियूं। सिंध में 26 खां 29 अगस्त ताईं बरसात जो इम्कान। कराची, ठटे बदीन, सिजावल, उमरकोट, मिठी, मीरपुर ख़ास, सखर और सागर में तेज़ बरसातुनि की अॻकथी। बलूचिस्तान के 26 खां 30 अगस्त ताईं बरसातुनि जो इम्कान। बरसाती निज़ाम सबब सिंध और ओभर बलूचिस्तान के समुंड में चाड़ रहंदो। सिंध और बलूचिस्तान में मुहाणनि खे समुंड में वञण खां पासो करण की हिदायत। पंजाब में भी अॼु खां वधीक चौमासी बरसातुनि जो अलर्ट जारी। डेरा गाज़ी खान, मुल्तान और बहावलपुर में ॿोड़ जो ख़तरो। सिंधु दरिया में सखर ऐं गुडू बैराज वटि विचोले दर्जे की ॿोॾि बरक़रार। सखर बैराज इंतज़ामिया रोहिड़ी कैनाल के बंद करे छॾियो। गुडू बैराज वटि मथां वेकिरो 3,74,979 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 3,71,278 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बैराज वटि मथां वेकिरो 3,74,610 ऐं हेठां वेकिरो 3,67,510 क्यूसिक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि मथां वेकिरो 2,86,719 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 2,64,464 क्यूसिक रिकॉर्ड कया वियो। थरपारकर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। कारूंझर तां नयूं वही आयूं। वसकारे खां पोइ भिटियूं सायूं थी वयूं। कारूंझर साई चादर ओढ़े छॾी। मिठी जे गॾी बिठ समेत नंगर पार्कर जे कारूंझर जबल ते सियाह लुफ्त अंदोज़ थियण लॻा। सियाहती ऐं मज़हबी लगापन ते सियाहनि जी रश हर तरफ़ ख़ुशी जी लहर छानियल। तनो रहीम खान वेझो बरसातुनि सबब लुढ़ी वियल छनी जोही रोड 8 ॾींहं बहाल न थी सघियो। नई गाच ऐं ॿियूं नयूं वही अचण करे छनी जोही रोड के मुख़्तलिफ़ हंधनि तां कट पइजी विया। रोड बहाल न थियण सबब काशे जे चइनि यूसीज़ जा हज़ारे रहवासी शहरनि ॾांहुं अच वञ लाइ तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा। ज़िले इंतज़ामिया ऐं सरकारी काशे वासनि खे वेयारो मददगार छॾे ॾिनो। मुतासिरनि पारां रस्तो बिना देर बहाल करण जो मुतालबो। रिपड़ी वेझो भट्टी बिरादरी की बिंदुरियुनि में खूनी तकरार तां फायरिंग। 3 ॼणा क़तल, 2 ज़ख़्मी। बहारो थाणे जी हद ॻोठ सोनू ख़ान भट्टी ऐं ॻोठ लाल बख्श भट्टी जी धुरियुनि में जहिड़ो फायरिंग में कयूं। सादिक भट्टी ऐं आमिर जो यो क़तल। मोहब्बत ऐं ख़ैर मोहम्मद भट्टी ज़ख़्मी। खूनी विढ़ान सबब इलाइक़े में दहकाओ पकड़ियल, ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।
कराची के महमूदाबाद वारे इलाइक़े में घर में नौजवान जो लाश अथ पुलिस मूजिब नौजवान उमर फारूक मुबैना तौर पान के गोली हणी आपघात कयो। नौजवान एक मीडिया के इदारे जो DSNG ऑपरेटर हो। नौजवान घरेलू परेशानियुनि सबब पान ते फायर करे ज़िंदगी जो ॾींहों उजायो। नौजवान आपघात करण खां अॻु पंहिंजे पुट जो ख्याल रखण लाइ पैगाम पिणु मोकिलियो। मेहर तालके में सिंधु दरिया में पानी के लागे तो चाड़ बरकरार। पानी कच्चे जे केतरनि ॻोठनि खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो। सोना बिंडी वारे इलाइक़े ॻोठ धणी बख़्श फ़क़ीर चांडियो खां ज़मीनी दारी बंद टुटी पियो। पानी केतरनि ॻोठनि खे क्रॉस कंदो तिरनि जे फसल खे ॿोड़े छॾियो। सिंधु दरिया में चार अचण खां पोइ कंडियारो जो कचो मुकमल तौर पानी हेठि अची वियो। 12 खां वधीक ॻोठ पानी हेठि अची विया। मुख़्तलिफ़ ॻोठनि जो कंडियारो शहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। सवें एकड़नि ते बीठल फसल ऐं लीमन जा बाग़ पानी हेठि अची विया। मुतासिर ॻोठनि में ॿेड़ियूं हलण लॻियूं। बबरलो में CIE पुलिस की कौमी इशारा ते कार्रवाई। वॾे तादाद में हथियार ऐं गोलियूं बरामद। 2 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस मूजिब जवाबदार इरफान अली ऐं फैज़ मोहम्मद हथियार KP खां सिंध तरफ़ मुंतकिल करे रहिया हुआ त कार्रवाई कई वई। कार्रवाई दौरान वॾे मिक़दार में हथियार गोलियूं बरामद करे गिरफ़्तार जवाबदारनि जो ताल्लुक़ पिशावर सां ॿुधायो पियो वञे। बहराम वेझो ॻोठ बानू मक्सी में ॾेर जे पुट हथां चाची क़तल। ख़बर थाणे जी हद में छटीह वारनि जी अफ़रोज़ मक्सी खे जवाबदार अहमद अली घर अंदर रिपीटर जा फायर करे क़तल कयो। जो खेड़े सो खाए जो इनकलाबी नारो हणंदड़ सूफ़ी बुज़ुर्ग शाह इनायत शहीद जी 316 उर्स जूं तक़रीबूं पुॼाणी ते पहुतियूं। गादी नशीन सूफ़ी अताउल्ला सत्तारी दुआ घुरी ऐं मुरीदनि खे विर्द ॾिनो। मुरीदनि जे पंहिंजनि इलाइक़नि ॾांहुं वापसी शुरू।